हिननि जे घरनि खे पाहियूं ॾेई रख करे छॾ। हाँ मुराद, तू दिल जाए कर। मुराद समझ तो रख थी आ। राणा साहब ॾिसो ॾिसो पीर करामत जे ज़ुल्म जी इंतहा। ॾिसो त असांजा चूंडियल नुमाइंदा अवाम सां कहिड़ो हशर करे रहिया आहिनि। हिननि ग़रीबनि खे ज़ालिमनि जो असुल चेहरो नज़र नथो अचे, छो त उन्हनि जे चेहरे ते शराफ़त जा नकाब चढ़ियल आहे। राणा साहब, छा अवां जो कानून अञा बि हरकत में न ईंदो? छा अञा बि तव्हां अखियूं मूंदे अमुन अमान जो राग ॻाईंदा रहंदो? कानून कॾहिं बि कंहिं ज़ालिम जो साथ नाहे ॾिनो। ही ज़ुल्म जंहिं बि कयो आहे उन जे ख़िलाफ़ कानून जी कार्रवाई ज़रूर थींदी। जंहिं बि कयो आहे? राणा साहब, तव्हांजो मतिलबु छा आहे? ही ज़ुल्म ॾींहं ॾिठे जो पीर करामत जे माण्हुनि कयो आहे ऐं ज़ाहिर ज़हूर कयो आहे। सॼे ॻोठ जे माण्हुनि उन्हनि खे साम्हूं ॾिठो आहे, अखियुनि ॾिठा शाहिद आहिनि ऐं इन्हीअ में कंहिं बि शक जी का बि गुंजाइश न आहे। राणा साहब, ॾोह जो ॾोहारी साबित करणु कोर्ट जो कमु आहे। बाक़ी असां जांच ज़रूर कंदासीं। अवां एफआईआर दाख़िल करायो, असां तेसि ताईं हिन लाश खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मोकिलियूं था। ठीकु आहे राणा साहब, मूं अवां जे ईमानदारी जा चर्चा ॿुधा आहिनि। मूंखे उमेद आहे त तव्हां मुंहिंजो साथ ॾींदो। बिल्कुलु पीर एहसान साईं, मां कॾहिं बि अवां सां का बि नाइंसाफ़ी थियण न ॾींदुसि। लाश खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मोकिलियूं था ऐं ॾाढे समय खां बयान वठी पोइ एफआईआर दाख़िल कयूं था। पीर एहसान साहब, जांच में कंहिं सां बि का रिआयत न थींदी, पोइ भली उहो कंहिं असेंबली जो मेंबर या वज़ीर छो न हुजे। महिरबानी महिरबानी राणा साहब। तव्हां हौसलो कयो। मां ने ज़ालिम पीर करामत जे चेहरे तां इहो नकाब ज़रूर लाहींदुसि, जेको शराफ़त जो नकाब पाए वेठो आहे। मां विद्या ते वेंदुसि, होम मिनिस्टर सां मिलंदुसि। तव्हांखे इंसाफ़ मिलंदो, इंसाफ़ मिलंदो तव्हांखे। हाणे ख़बर पवंदी ॾाढे समय खे त पीर करामत जे शान में गुस्ताख़ थियण जो अंजाम छा आहे। मुर्शिद साईं, पीर एहसान साईं खे तव्हां पहिरियों तोहफ़ो बाह जो ॾिनो आहे। असल दिलि ख़ुशि थी वई। मुर्शिद साईं, ॾाढे समय जो घर सॼो सड़ी रख थी वियो। संदसि न्याणो उफट मरियो। हाणे नक हूंदुसि न त तव्हांजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो ई कोन। कबूतर पीर करामत जे शान में जेको ॻाल्हाईंदो, मां उनखे लाशुनि जा तोहफ़ा ॾींदुसि। ही पीर एहसान खे मुंहिंजो पहिरियों तोहफ़ो आहे। ॾाढे समय जे घर में कोहराम मचाए छॾियो अथमि। मुर्शिद साईं, जे पीर एहसान साईं ॻाल्हि खे सम्झे न त इहो लाश ॾाढे समय जे न्याणे जो न आहे। इहो लाश पीर एहसान साईं जो पंहिंजो आहे। समझी वेंदो पीर एहसान, समझी वेंदो। न त हिकु ॾींहुं पीर एहसान जो लाश ॻोठ जे के चौराहे ते पियो हूंदो। इहे कर को मुर्शिद साईं, मुखालफ़नि खे मात ॾिए त का मुल्क में माठार थी। मुर्शिद साईं, बाबा हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां मुल्क जो वासाल लही अचां। रंग फ़क़ीर, वञी हमराहनि खे चओ त मुल्क खे टांडा ॾेई छॾनि। हाज़िर मुर्शिद साईं।
ॾाढा समा जेका रब जी रज़ा हलणो सभिनी खे आ, को अॻे को पोइ। सरदार साईं, ही सॼी पीर करामत जी शैतानगिरी आहे। ही सज़ा मूंखे पीर एहसान जी कमदारी ऐं उन जे साथ ॾियण जे करे मिली आहे। ॾाढा समा सच वॾो ॾोहारी आ। सच कुर्बानी घुरंदो आ, कुर्बानियूं। सच ॻाल्हाइण वारे खे तकलीफ़ूं ज़रूर ईंदियूं आहिनि, पर अॻिते हली दुख सुखनि में तब्दील थी वेंदा आहिनि। ॾाढा समा जेका पीर करामत तव्हांखे सच जो साथ ॾियण जी सज़ा ॾिनी आहे न, इहो सच उन कूड़े जे मुंहं में धूड़ विझंदो। पीर करामत जा ॾोह ॾकंदा, किथे बि उनखे पनाह कान मिलंदी। मिंठू मेड़ू कंदो, पर उनजो साथ केर बि कोन ॾींदो। जेको ॾाढ ॾेखारे ॾाहो सॾाए उन जी उमिरि नंढी हूंदी आहे। इन करे त सबर करे हेॾी वॾी सट सां पियो मुंहिंजी न्याणी जो घर बर्बाद थी वियो। बेशक बेशक ॾाढा समा तुझे दुख खे असीं समझूं था। तोसां न जेको जुल्म थियो आहे उनखे बि चङी तरह समझूं था। ही सरदार शाह ज़मान पीर एहसान जे साम्हूं तोसां वाइदो थो करे त उन ज़ालिम खे हिक न हिक ॾींहुं असां ॿई मिली करे सज़ा ज़रूर ॾींदासीं। अञा त शुरूआत थी आहे शरीफ। इंतहा ॾिसूं त किथे थी थिए। पीर करामत जा लखे मुरीद आहिनि ऐं पीर एहसान सदाईं रहियो विलायत। ऐं नहीं त कहिड़ी दान करंदी। कमदार नबू, पीर एहसान खे घटि न समझ। 7 मुल्कनि जो पाणी पीतो अथई, 7 मुल्कनि जो वॾो होशियार माण्हू अथई। पीर करामत जा अध मुरीद फिरायल हुआ ऐं आहे बि उन दरगाह जो हक़ी वारिस पीर एहसान। ऐं पीर एहसान करामत जूं नंढियूं ई फिटाए छॾियूं आहिनि। हाजी शरीफ, पीर करामत ऐं पीर एहसान में वॾो गंद थींदो। ॾिसूं त आख़िरी महिल केरु थो मारे। फिलहाल त पीर करामत जो पलड़ो भारी अथव, पर अॻिते ॾिसूं छा थो थिए। अञा शुरूआत थी आहे त पंभोर खे बाहियूं मिली वियूं। पीर करामत त हिकिड़ो थकणी पीर एहसान जा गोॾा ई खोड़ाए छॾिया। पीर एहसान जो हमराह आहे न ॾाढो समो। उन जी न्याणीअ जो घर साड़ाए उन जी न्याणे खे माराए छॾियो। हाणे ॾिसूं त पीर एहसान कहिड़ा थो फाड़ा मारे। पीर एहसान विढ़ंदो कानूनी वेड़ कानूनी। ऐं कानून सॼो पीर करामत जे हथ में आहे। हाणे तूं ई ॿुधा जी शरीफ त महिल केरु मारींदो। बाबा, असां आहियूं ग़रीब माण्हू, हे पंहिंजा कन लिकायूं घर वेठा आहियूं। पीर एहसान ॼाणे ऐं पीर करामत ॼाणे, असांजो छा वञे। हा हाजी शरीफ, असां तमाशो ॾिसण वारा हली पिया हे गंद कनि। ॾिसूं त केसे ताईं था इहो गंद कनि। पीर करामत वॾो साणो माण्हू अथव ऐं पुराणो मंद अथव, उन घटि न सम्झजो। हाणे ख़ुदा जो ॾिसे पियो। मूंखे रब जो कसम, मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। मूंखे का बि ख़बर कान्हे त ससु ही कीअं निकिती। हरू भरू मूं ते इल्ज़ाम न हण। अलाह ॾे सही थो पियो। साइण मूंखे छा ख़बर। मूंखे कसम ॾियो, मां बेगुनाह आहियां। मूंखे का बि ख़बर कोन्हे। बसरा, मूंखे सॼी ख़बर पइजी वई आहे ऐं इहा ख़बर वॾे साईं खे पइजी वई आहे। वॾे साईं मूंखे पाण ॿुधायो आहे। हाणे तूं कोन बचंदीअ। साइण कहिड़ी ख़बर? ससुवीअ खे हितां भॼाइण जी। न साइण, न साइण, अलाह को ॾिसे पियो। मूंखे का ख़बर कोन्हे। मूंखे का ख़बर कोन्हे साइण। कंहिंजी बि ख़बर न आहे त काई भॼायोसि, कीअं भॼी, छो भॼी, छाजे लाइ भॼी। हाँ, त तूं ससुवीअ खे सुञाणी पई। तो ससुवीअ खे न्यापो ॾिनो हो
ससवी तुझे गोठे जी आ छा या गाल कूड़ी आ साइण पर साइण मां न भजायो तमास सच पूछे साइण त मां भजाइण में को बि मुंहिंजो हथ न आहे मां ख़बर न आहे त तो पहिरे ॾींहुं वॾे साईं खे छो न ॿुधायो तोखे हाणे वॾो साईं कोन छॾींदो माराए छॾींदई साइण वास्ते खुदा जे मूंखे बचाए साइण मूंखे बचाए साइण जे पलांद अथई पीर जी झोली अथई मूंखे बचाए साइण असां मिसकीन आहियूं जेको करे सो भरे मुंहिंजो छा हाणे सज़ा भले मिलई त ख़बर पवई जी सर जी सर जी ओके सर। राणा साहब ये पीर करामत जो जुल्म वञे तो वधंदो जेकॾहिं तव्हां फौरी तौर ते हिन ते को कदम न खयो न त पोइ तव्हां जे लाइ न पूरे ज़िले जे लाइ अमन अमान जो मसलो पैदा थींदो। राणा साहब यो पीर करामत नाहक मासूम न्याणीअ खे ससुईअ खे पंहिंजे क़ैद में रखी वेठो आहे। सरदार साहब पीर करामत इहो साफ़ साफ़ चई चुको आहे त ससुई हुन वटि न आहे। राणा साहब हू त ईअं चवंदो जेसी ताईं तव्हां पाण इंक्वायरी नथा कयो न तेसी ताईं अच्छा कारा कीअं ज़ाहिर थींदा। राणा साहब यो पीर करामत तर जे नंढनि वॾनि ज़मींदारनि जी ज़मीननि ते उन जे फार्मनि ते नाहक कब्ज़ो कई वेठो आहे। हथियार बंद विहारे छॾिया अथई घणनि खे त अगवा बि करायो अथई। राणा साहब सॼी दुनिया खे ख़बर आहे त हिन गादीअ जो असुल वारिस मां आहियां पोइ बि इहो पीर करामत नक जी पकाई करे गादीअ ते कब्ज़ो करे वेठो आहे। अवां ॿई मुंहिंजे लाइ मोज़िज़ आहियो अवां लाइ लख इज़तूं आहिनि। मां आला मलदारनि सां हिन सिलसिले में ॻाल्हायां थो ऐं पोइ मां करामत ते रेड ज़रूर कंदुसि। अपोज़िशन वारनि बि असेंबलीअ में बिल पास करायो आहे। राणा साहब हाणे पीर करामत जो सवाल शुरू थियण वारो आहे।
तव्हांजी गिरफ़्तारी जा वारंट आहिनि। छा तूं मूंखे गिरफ़्तार कंदे? राणा साहब, मुंहिंजा मुरीद इहो कॾहिं बर्दाश्त न कंदा। हड़तालूं ऐं धरना लॻंदई, अमन अमान जो वॾो मसइलो पैदा थींदो। पीर साहब, इहो असांजो मसइलो आहे। तव्हां महिरबानी करे पुलिस सां सहकार कयो ऐं पंहिंजी गिरफ़्तारी ॾियो। राणा साहब, मूंखे सुञाणे थो न? मां पीर करामत आहियां। करामत साहब, मां कानून जो रखवालो आहियां ऐं पंहिंजी ड्यूटी करे रहियो आहियां। सुखिया? जी सर। पीर करामत साहब खे इज़त सां वठी हलो। लौंग फकीर है केड़ा उपवा पिया था हलन, माण्हू था चवन त पीर करामत गिरफ्तार थी वियो। अरे कबूतर फकीर माण्हू दीन तुंहिंजा खां हलिया विया अथई। अलाए कहिड़ो काफ़र आहे जे मुर्शिद साईं खे गिरफ़्तार कयो आहे। पोइ लौंग फकीर असां ग़रीबनि जो छा थींदो? कबूतर फकीर कन लिकाए ॾिसी पियो थो न त पुलिस मुर्शिद साईं मां कान मुड़ी आहे, असांजा त धाणा कढी छॾींदी। बाबा साईं, मां या छड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हिन कपर, पोइ ॼां थो भला पेरनि ते ज़ोर गुटको। कबूतर फकीर निकरण जी कर बाबा, पर पहिरियां मूंखे इहो ॿुधायो वञ त मां मोचड़ा कंहिंखे हणां। लौंग फकीर, मां ग़रीब आहियां, तोखे ख़बर आहे फ़कीरड़ो आहियां। मुंहिंजी पारतड़ी थई, बाक़ी अधी बसरा वेठी थई हवेली में, उन खे वञी ठोक मूं कहिड़ो ॾोह कयो गुटको। हा बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। साईं, मुंहिंजा त रोई रोई हाल काल निकिरी विया आहिनि। मुंहिंजूं अखियूं सुजी वयूं आहिनि। ज़ालिम ज़ुल्म करे विया साईं। मुर्शिद साईं खे खभे खयूं हलिया विया। मार पैन का खुदा जी, न पुलिस वारनि खे कब्र में ई नाहे वञो। अलाए छा नौकरीअ जे करे पंहिंजी क़याम कारी करे छॾियऊं। चङा थियो जो इहो मुर्शिद साईं ॿधिजी वियो, न त मूं सां अलाए कहिड़ो हशर करे आ। खुदा पुगुस मोए सां। बसरा, पुलिस वारनि त इहो नेकी जो कमु कयो आहे। वॾो साईं कहिड़ो मुर्स माण्हू हो, न्याणियुनि औरतुनि जो कातिल हो, कातिल। आवड़ी साइण, पाड़े जो पीर चुल्ह जो मारंग, तोखे कहिड़ो कदुर वॾे साईं जो। हा बसरा, दुख त मूंखे बि आहे, पर इहा बि हक़ीक़त आहे त वॾो साईं ज़ालिम हो, ज़ालिम। ज़ालिम जो अंजाम इहो ई थियणो आहे जेको वॾे साईं सां थियो आहे। साइण, भला मुर्शिद साईं कॾहिं आज़ाद थींदो? पीर एहसान साईं वॾे साईं खे आसानीअ सां आज़ाद थियण न ॾींदो। कंहिं सोचो बि न हो त वॾो साईं वधिजी वेंदो, पर पीर एहसान बदिराए छॾियसि। साइण, तव्हां ठही वेहो त मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे खणी अचां। हा चांहि ठाहिया। हा साइण, हा। हाय हाय, केरु तो कंहिंजे लाइ मरे। सरदार साईं, पीर करामत जी गिरफ्तारी जो ॿुधी माण्हुनि में केॾी न ख़ुशी थी आहे। पीर एहसान, मीडिया ते जेके माण्हू पीर करामत जी मुखालिफ़त कनि था न, उहा मुखालिफ़त माहौल खे गरम भी कंदी ऐं माहौल खे मचाईंदी भी। सरदार साईं, भली दुनिया खे ख़बर पवे त चाचो करामत अंदर जो केॾो न पलीत आहे। हा एहसान, हा। हाणे इन पीर करामत खे ख़बर पवंदी त असां जेकी कुझु हुनखे चयो उहो सभु कुझु हुन सां थियो आहे। इहा त
अञा शुरुआत आहे पीर एहसान। ता ॾिसजो आख़िर में इन पीर करामत जे ॻिचीअ में रसो, भाईअ जो रसो लड़कियल हूंदो, लड़कियल। इहो पीर करामत ॾिसजे।